तहसील सिंधड़ी वेझो ॻोठ कासिम पहर में बाहि मुतासिरनि जी इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जी सहायता न कई आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था असद शह जी रिपोर्ट। पूरी सिंध में बाहि जा वधंदड़ वाक़िअनि सबबि जिते पूरी सिंध जी अवाम परेशान आहे, उते ई सिंधड़ीअ भरिसां ॻोठ कासिम पंवर में चुल्ह मां उथियल चिणग सबबि कच्छी बिरादरीअ जे 8 पोरियतनि जा अझा सड़ी रख थी विया। पोरियतनि जे सॼी ॼमार जी गॾु कयल जमा पूंजी ॾिसंदे ई ॾिसंदे बाहि जी नज़र थी वई। बाहि लॻण वक़्तु हवा में दॿा अचण करे पोरियतनि जूं 8 ॿकरियूं, 200 मण कणक, न्याणियुनि जे शादियुनि लाइ गॾु कयल ॾाज जा सोना ज़ेवरनि समेत अलह तलह सड़ी रख थी वियो। जॾहिं त बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, वक़्त सिर इतला बावजूद फायर ब्रिगेड न पहुती, जंहिं सबबि काफ़ी नुक़सान थी वियो। मुतासिरनि चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त गर्मीअ सबबि असांजा बच्चा निटण उस में सख़्तु परेशान आहिनि। ॿारनि जा घर तक़रीबन 8 घर सड़ी चुका आहिनि, जंहिंमें 200 मण अन्न, 9 ॿकरियूं सड़ी वियूं आहिनि। हिते फायर ब्रिगेड गाॾी न रसी आहे, असां फोन कयो, इतला कयो, न रसी आहे। तंहिं करे कुझु बचियो कोन्हे, खुले आसमान हेठां वेठा आहिनि। का शइ न बची आहे। गवर्नमेंट खे अपील आहे असांजी हिननि सां इंसाफ़ कयो वञे। खुले आसमान में वेठा आहियूं, 2 नियाणियुनि जो गॾु कया, सो बि सड़ी विया आहिनि। असांजी मदद कई वञे, महिरबानी थी सघे तव्हांजी। असां खुले आसमान में वेठा आहियूं, खाली 200 मण अन्न आहे ऐं तंहिंखां सवाइ बिस्तरा खटूं सड़ियूं आहिनि, पेटियूं सड़ियूं आहिनि, नियाणी जा ॻ हवा उहे सड़ी विया आहिनि, पर हिकु का शइ कोन बची आहे। हिते बाहि मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु इहो आहे त असांजो हिन बाहि सबबि 9 ॿकरियूं सड़ी वियूं आहिनि ऐं असांजो घर में पयल 200 मण अनाज, नियाणियुनि जो ॾाज बि सड़ी वियो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त चूंडियल नुमाइंदा ऐं वस वारा, डिप्टी कमिश्नर समेत जेके बि इंतज़ामिया आहे उहा हिते पहुचे ऐं मुतासिरनि जी मदद करे। असद शर